अस्सलाम वालेकुम। मां आहियां अकबर मज़ारी। अमीर ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। कश्मीर कचो जिते धाड़ेलनि जो ग़रूर ऐं रियासत जी ताक़त हिन टाइम आम्हूं साम्हूं थी बीठा आहिनि। कचे जे इन बेरहम धरती ते जिते कल ताईं धाड़ेलनि जो राज हो, अॼु स्टेट पावर जा कदम गूंजी रहिया आहिनि। कश्मीर कचे में हलंदड़ ऑपरेशन सिर्फ़ हिकु कार्रवाई न पर हिस्ट्री इन द मेकिंग आहे। इहा कहाणी आहे ख़ौफ़ जे ख़ात्मे जी, इहा कहाणी आहे कानून जे वापसी जी। पुलिस ऐं रेंजर्स फुल फोर्स सां पेशकदमी कंदे कचे अंदरि दाख़िल थी विया आहिनि। उहा कचा जेका कॾहिं नोगो एरिया सॾिबी हुई, अॼु क्लियर एंड कंट्रोल ज़ोन तरफ़ बणजण तरफ़ वधी रही आहे। जॾहिं ड्रोन ॻाल्हायो त धाड़ेल ख़ामोश थी विया। जॾहिं आसमान मां ड्रोन हरकत में आया तॾहिं ज़मीन ते बीठल ग़रूर भरियल निज़ाम टुटी पियो। ड्रोन हमलनि जे नतीजे में धाड़ेलनि जा एंटी एयरक्राफ्ट वेपन्स तबाह थी विया। उहे ई हथियार जन ते खेनि नाज़ हो, जन सां हू पाण खे रियासत खां मथां सम्झंदा हुआ। अॼु उहे ई हथियार रखियल आहिनि, भॻल सड़ियल ऐं बेजान। वथाण ख़ाली हथियार छॾे जान बचाइण लाइ हू फ़रार आहिनि। धाड़ेल सिर्फ़ु हार नथा मञनि पर पंहिंजा घर, वथाण, मोर्चा ऐं हथियार सभु छॾे जान बचाइण लाइ फ़रार थी विया। इहा फ़रार सिर्फ़ु जिस्मानी नाहे, इहा मोरल डिफीट आहे। कचे में जेके कल ताईं हुकुम हलाईंदा हुआ, अॼु उहे लुकंदा वतन था। सोशल मीडिया किंग नाउ ऑफलाइन। हिकु वक़्तु हो जॾहिं उहे धाड़ेल सोशल मीडिया जा हीरोज़ बणियल हुया। टिकटॉक, फेसबुक वीडियोज़, हथियारनि सां फ़ख्र, धमकियूं रियासत खे ललकारींदा हुआ। ऐं पर अॼु उहे ई मीडिया लवर्स मुकमल तौर ते ऑफलाइन आहिनि। न वीडियो, न बयान, न फ़ख्र, सिर्फ़ु ख़ामोशी, जेका सभ खां वॾी निशानी आहे हार जी। कचे खे वॾो नुक़सानु धाड़ेलनि खे तारीख़ी धकु लॻो आहे। साम्हूं आयल फुटेज साफ़ ॿुधाए रहिया आहिनि त धाड़ेलनि जा नेटवर्क टुटल आहिनि, उन्हनि जी लॉजिस्टिक सपोर्ट ख़तमु कई वई आहे। ख़ौफ़ जो माहौल हाणे कचे मां ख़तमु थी रहियो आहे। ही सिर्फ़ु नुक़सानु न, स्ट्रेटेजिक कोलैप्स आहे। अवाम खे उमेद आहे त दिस टाइम नो रिटर्न। सिंध जे अवाम जूं अखियूं अॼु बि कचे ॾांहुं आहिनि, उमेद सां, एतमाद सां, पर थोरे ख़दशे सां। पर हिन भेरे माहौल मुख़्तलिफ़ आहे। अवाम चवे थी त हिन भेरे सिर्फ़ु ऑपरेशन न, कंप्लीट एलिमिनेशन घुरिजे। ऐं हक़ीक़त बि इहा ई आहे। जेकॾहिं हीउ ऑपरेशन पंहिंजे अंजाम ताईं पहुतो त कचे जो नक्शो हमेशह लाइ तब्दील थी सघे थो। कश्मीर कचे में हलंदड़ ही ऑपरेशन हिकु वाज़े पैगाम आहे, नो वन इज़ अबोव द स्टेट। अॼु धाड़ेल भॻल आहिनि, सुभाणे शायदि कचो आज़ादु हुजे। ऐं जॾहिं कानून पंहिंजी मुकमल ताक़त सां ॻाल्हाए थी त धाड़ेलनि जूं बंदूकूं ख़ामोश थी वञनि था। द फाइनल चैप्टर इज़ बिगन। ही हुयो असांजो अॼु जो प्रोग्राम। तव्हांखे असांजो वीडियो कीअं लॻो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कयो ऐं असांजे वीडियो खे शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।